माण्हू पुछनि था त कारपोरेट फार्मिंग छा आहे, उन जी मुखालफ़त छो पई कई वञे। पाण अॼु इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अॻु दोस्तनि ऐं साथियुनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, असांजे सोशल मीडिया अकाउंट्स खे फॉलो कनि। त हाणे कारपोरेट फार्मिंग रुॻो सिंध न पर सॼे मुल्क में, ख़ासि करे पंजाब ऐं सिंध में शुरू कई वई आहे। ऐं इहे जेके ज़मीनूं आहिनि ग्रीन पाकिस्तान जे नाले सां ॾिनियूं पयूं वञनि ऐं इन हवाले सां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़मीनूं मख़सूस कयूं वयूं आहिनि। हाणे इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो गुज़िरियल साल सितंबर में ॿुधायो या पधिरो कयो त ग्रीन पाकिस्तान रिथा हेठि कारपोरेट फार्मिंग लाइ ज़मीन हासिलु कई पई वञे ऐं हुकूमत जे अंगनि अखरनि मूजिबि 48 लख एकड़ ज़मीन जी निशानदेही कई वई आहे जेका कारपोरेट फार्मिंग लाइ ॾिनी वेंदी। हाणे उन वक़्त ताईं जॾहिं पधिराई थी, उन वक़्त ताईं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते 9 लख एकड़ ज़मीन ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव खे प्लाट बि थी चुकी, जंहिंमें 8 लख एकड़ खां वधीक जेका ज़मीन आहे पंजाब में आहे। उनखां पोइ सिंध हुकूमत के 52,000 एकड़ हिन ज़मीन उहा कारपोरेट फार्मिंग जे नाले अलाट कई आहे, जंहिं बाबति सिंध हुकूमत चवे थी त असां अलाट न कई आहे। बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं। हाणे सिंध हुकूमत कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कहिड़ी ज़मीन ॾिनी आहे, अञा कहिड़ी ज़मीन ॾियणु घुरे थी, इन बाबति पधिराई थियणु घुरिजे। इन बाबति आवाम खे आगाह करणु घुरिजे। छाजे करे जो ही ज़मीन जेका आहे अवाम जी मिल्कियत आहे, अवाम हुनजो मालिक आहे। का बि सियासी पार्टी भली हुकूमत में हुजे, चूंडियल हुकूमत हुजे, पर उनखे इहो हक़ु न आहे त हू पंहिंजे सूबे पंहिंजे वतन जूं ज़मीनूं अवाम खां पुछण खां सवाइ, अवाम जी राय खां सवाइ ॾेई छॾे। हाणे पीपुल्स पार्टी जी हुकूमत सिंध में जेका आहे उहा वफ़ाक़ में बि वफ़ाक़ी हुकूमत सां इक़्तिदार में भाङे भाईवार आहे। उहा पाण चवे थी त असीं कारपोरेट फार्मिंग जा हामी आहियूं, त माना हुननि ज़मीन बि ॾिनी आहे। इन क़िस्म जा जेके अख़बारुनि में इतलाउ बि आया, टेंडर या जेके नोटिस हुया उहे साम्हूं आया। हाणे सिंध जे माण्हुनि में इन लाइ ख़दशा मौजूदु आहिनि त इहे जेका आहे से कहिड़नि इलाइक़नि में किथे किथे ज़मीन ॾिनी वई आहे। कुझु माण्हू चवनि था थर में ज़मीन ॾिनी वई आहे, काछे कोहिस्तान में ज़मीन, कच्चे जी ज़मीन उन्हनि खे ॾिनी वेंदी। ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान खे आख़िर कहिड़े ज़िलनि में, कहिड़ी यूनियन काउंसिल में किथे किथे ज़मीन ॾिनी वेंदी या ॾिनी वई आहे, इहो सभु कुझु साम्हूं अचणु घुरिजे। हींअर त जेके असां वटि इतला आहिनि त कारपोरेट फार्मिंग में को बि ॿाहिरियों मुल्क सीड़पकारी न पियो करे। इन हवाले सां जेका सरकारी प्रोपेगेंडा आहे, प्रचार आहे, उहा निसोरो कूड़ आहे त को ॿाहिरीं सरमायाकारी थिए पई। हाणे ही सभु जेके आहिनि से इब्तिदाई अंग अखर आहिनि ऐं हिन हवाले सां सिंध हुकूमत वकीलनि सां वाइदो कयो आहे त तव्हांखे असीं अंग अखर ॾींदासीं जॾहिं अंग अखर ज़ाहिर थींदा, ॾिनी थियनि या न ॾिनी थियनि। उन खां पोइ सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी ज़मीन जी मालिकी लाइ रिथाबंदी करणु